अदा छाजियो ज़लील तो करायो ता मुके ज़लील क्यों अचो हिकड़े अस्सलाम वालेकुम। समझदार है यार ये छेना टाइट हाँ दोस्तों, हींअर असीं मौजूद आहियूं सखर सिटी में ऐं सखर में शिराज लिगारी वटि, पर ख़ासि करे हिते मां गौर थो थिए पर ख़ासि करे हिते मां मकार झंडे खे घुमाइण आहियां। उनखे पहिरियां असां घुमाईंदासीं ITI सखर यूनिवर्सिटी, उन खां बाद में जेके ॿियूं पॉइंटूं आहिनि सखर में उहे घुमंदासीं। त हींअर असां वञूं था ITI सखर। छा करी रे, छा पैसा खयई या घणा करी पई? 500 रुपया थई खीसे में 500 रुपया रोशनी विझ रहा है सर आए भी तो रोशनी विझन सर ना सर एडी सी ऊंधा या छा की छा रोज ये हेडी रोशनी लगी क्या है आचरा मन्या तो मां ठीक आ का आज आचर मंडे कसम दी अरे आज मंडे आ पर ठीक आ आचर वांगुर मोकरता है ना भिक्षा जो मोकला। छा पे हिस्ट्री तो पता करे ना साहब ये छा कूड़ पियोना तो बता ये चई तो सच्चा यो नहीं तेरे को क्या चरे आए दोस्तों हींअर असीं मौजूद आहियूं सखर में साध बेलो वटि। साध बेलो में भी इहो ई सीन आहे, ॿेड़ी ते वञिणो आहे हितां खां वठी पोइ होॾे मथे आहे साध बेलो। घणनि माण्हुनि ॾिठो हूंदो, घणनि माण्हुनि न ॾिठो हूंदो। सखर में हिकिड़ी साध बेलो जी पॉइंट आहे, हींअर असां उते मौजूदु आहियूं, उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। सो हलूं था, पहिरियां सीन था ॾेखारियूं। ॿुधाईं वरी तूं ॿुधाईं असां ॾुख पंहिंजो इज़हार कर, मां नथो ॻाल्हाए सघां पंहिंजो। तू मां हाणे छा ॿुधायां, नथा चवनि हर को गारियूं ॾियारींदी कंहिंखे गारियूं ॾींदे बसि जंहिंखे ॾियणो। अदा आयासीं असां चयो तव्हां लाइ कुझु नई शइ खणी अचूं, पर हिते असांखे अंदरि ई नथा छॾीनि, काई VIP मोमेंट हले थी। पोइ या ॾिसी सघो था वॾो VIP मंदरु आहे अंदरि, पर छॾीनि नथा। हाणे छा था करे हलो ख़ैरु आहे, वरी वधूं था, ॿियो किथे निकिरूं था, ॾिसूं किथे था पहुचूं। ये VIP माण्हू असांजे सिंध में अक्सर मसइलो कंदा आहिनि, किथे वञ अगरि VIP माण्हू अची था वञनि त पोइ हाणे जेके आम माण्हू उन्हनि खे ई तकलीफ़ ईंदी आहे। जिथे किथे तव्हांखे ख़बर ई आहे, इहो हिकिड़ो वॾो टॉपिक आहे, इन ते बेस नथा कयूं। हरूभरू असां ॿी पॉइंट ते वियासीं। हे बि आहिनि असां सभु घणा 20 वटि घणा ॼणा अदा घणा ॼणा छो हा बाबा छॾियव सही करां पोइ लिकी आया हूंदो। हलो अदा हे साईं जन रहत नथा कनि, न त असां ॿेड़ी जो चक्कर हणूं आहे अॼु। करे तो 150 बसि वठे त असां चक्कर हणूं अॼु। 150 जे 150 वठे त असां बि चक्कर हणूं। हलो 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 चढ़ो 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 पानी में हथ बत ना इंशाअल्लाह बेफिक्र मोटर की बेड़ी मानो किरी पवे ने वो नमज नुकसान।
छो झल्लेला छा लाइ पातर मूंखे ख़बर आहे अदा तुंहिंजा ॾाढा फोटू कढिया आहिनि ख़ुशि थी ॾाढा फोटू कढिया अथमि मां कसम सां सुहिणो आयो आहे वीडियो बि भरियां थो पैसा तू नहीं देता साडी मां असां महिमान तव्हांखे ख़बर न आहे असांजो सीन जेको ज़बरदस्त जंहिं कयो न उहा हुई असांजी ट्रेन जंहिं सफ़र खे सफ़ा ब्यूटीफुल करे छॾियो असद साहब ट्रेन ते कमेंट ॾियो साईं ट्रेन त माना 4 चंड लॻाए छॾिया न सभा। अचानक हुनजो अचण ऐं असांजे कननि में ख़ुशनुमा आवाज़ दरिया जे छोलियुनि जी आवाज़ सां गॾु साहब इहा किथां तव्हां पढ़ी आहे किथे पढ़ी जाओ यादि साहब ट्रेन ते कमेंट ॾियो न असांजी ट्रेन सफ़र में ट्रेन किथे बाइक अरे हितां हेॾी ट्रेन लंघी हुई तव्हां सामो हितां जेका जिनके सलाम कयो जी हा जन के असां सलाम केरो है जंगे सलाम कयो जी ख़बर न आहे पर माना असां जेमहिल वियासीं त असांजा नसीब वारा आहियूं असां इहे असां छा सम्झूं कहिड़ो लफ़्ज़ यूज़ कयूं असां क़िस्मत वारा आहियूं असां भला आहियूं छा आहियूं तूने वॾो किन सवाल असां जवाब ई न अहिड़नि जो अदा हीअ जेका असांजी पॉइंट हुई उहा सतियुनि जो आस्थानो आहे सखर में ऐं उनजी थोरी स्टोरी जेका आहे उहा घणी कुझु लिखियल बि आहे हिते पर पढ़े केरु पर मुंहिंजो जिगरी यार दोस्त असद साहब मेमण असद साहब थोरी तव्हांखे शार्ट स्टोरी ॿुधाईंदो सतियुनि जे बाबति साईं सिंपली अगरि हुनजो कंक्लूजन कटिजे त 7 भेणूं हुयूं जेके हिन इलाइक़े में रहंदियूं हुयूं जंहिंखे राजा ॾाहिर जेको हितां जो राजा हुयो उहो हुननि जे पोयां लॻो त हुननि पंहिंजो पाण खे बचाइण लाइ हिते पंहिंजो पाण खे बंदि करे छॾियो ऐं हिते बंदि थी पाण हिते माना रूह हुननि जी परवास करे वई ऐं उहे सतियूं ई रहिजी हुयूं जीअं सिंधी में असां चवंदा आहियूं सतियूं जतियूं माना साफ़ पाक तॾहिं ई हिननि जो नालो हिननि ते 7 सतियूं यानी सतियुनि जो आस्थानो पाइजी वियो ईअं असांजी वाजे सर बिल्कुलु ईअं ई आहे ऐं उहो सतियुनि जो हींअर त असां हिते ॿेड़ी ते चकर ॾिनोसीं पर सतियुनि ते मथे जेको आस्थानो आहे उहो हींअर असां विज़िट कंदासीं सो गॾिजी था विज़िट कयूं अचो हे सतियुनि जो आस्थानो ई अथव ही क़बरूं जिथे 7 भेनरूं दफ़न थियल आहिनि ॻणींदव त 7 ई आहिनि 7 ई आहिनि हा न सदमीर साईं ही 7 त ई ॾिस न 3 ही 4 ऊपर ये ना बाक़ी कबरूं आहिनि न हो जो रूम ॾेखारियो न अच्छा ही हुनजो माना हो ठाहियो वियो आहे हिकु माना मुजस्मो तौरु अच्छा टाइम आउट थी वियो आहे फोटो अदा हींअर टाइम घणो थियो आहे यार ख़्याल सां टाइम घणो थियो आहे टाइम फॉर योर फ्यूचर इंफॉर्मेशन त जेको हिन जो टाइम आहे न उहो 6 बजे ताईं आहे 6 बजे खां पोइ असांखे बि चवंदा बाबा टाइम आउट आहे ईअं न त 6 खां बाद में अचो ऐं वापसि हलिया वञो इन जे करे 6 खां पहिरीं जॾहिं महिल असां रोड़ी शहर में वञूं पिया रोड़ी ते असां बीठासीं पकोड़ा खाधासीं ऐं समोसा थोरी बुख लॻोली उन करे त उते बीठे हिकिड़ो मां शाट वरिता हुया जेके माण्हू हुते मतिलबु जंहिं स्टाफ ते असां बीठासीं हुते माण्हू कमु कनि पिया जेके मच्छी कटे पियो को अना खाए पियो मतिलबु जेके बिज़ी माण्हू हुया हुते स्टाफ ते उन्हनि जा मां हिकु सुठा शाट वरिता हुया उहे शाट मां तव्हांखे हिकु सुठे नमूने सां ॾेखारियां थो अगरि पसंदि अचनि त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ख़त्म थींदो हिते ऐं इंशाल्लाह हिकु ॿिए ब्लॉग में तव्हां सां मुलाक़ात थींदी बाक़ी असांजी यारी आहे आख़िरी में बसि इहो ई चवंदुमि थैंक यू शिराज निगारी ऐं
असद में